الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين
इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मशाइख़ उज़ाम व उलमाए किराम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ो, दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अवां प्यारी जमात जे आॾो रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम जे पाक कलाम क़ुरान मजीद मां हिकड़ी आयत सगोरी तव्हां जे आॾो मूं तिलावत कई आ। अॼोकी हिन महफ़िल में उन जे बारे में तव्हां जी ख़िदमत में चंद मारूज़ात अर्ज़ करना हन। शाल रब करीम जल्ल जलालहू अमन वालू पंहिंजे महबूब पाक जे सदके तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। दुआ कयो अल्लाह ताला मूं गुनहगार खे शाल हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू पंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदक़े में शल हक़ ऐं सच ॿुधण खां पोइ उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाह, अॼोकी हिन नशिस्त में मुखां अॻु में बि उलमाए किराम पंहिंजे ख़्याल जो इज़हार फरमाए चुका आहिनि। अवां जूं दिलियूं गरमायूं अथनि। अल्लाह ताला जे पाक कलाम ऐं हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीस मुबारका मां अल्लाह ऐं सदस प्यारे हबीब जो पैगाम अवां ताईं पहुचायो वियो आहे। आलमन जो कम पहुचाइण आहे, अमल करण कम तहां जो आहे। कोशिश कजो, हिदायत फरमाइण अल्लाह ताला जे हथ में आहे। रब करीम जी ज़ात मां बरकात हेड़ा मौक़ा बार बार कोन नसीब फरमाईंदो आहे। किस्मत वारनि खे हेड़ा प्रोग्राम नसीब थींदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, मजमूई तरह असांजे महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जी किस्मत ॾाढी भली आहे जो रब्बुल आलमीन पंहिंजी मेहरबानी सां फज़ल सां असांखे उन सोहणे महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती करे मोकिलियो, जंहिंजे उम्मती हुजण जे लाइ नबी सगोरा दुआऊं घुरंदा विया, उहे तमन्ना कंदा विया। उहा तमन्ना रहिजी वई। ज़ाहिरी तरह उन्हनि खे इहो शरफ कोन मिलियो, याने हिन दुनिया में अची करे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे रूबरू उम्मत में शामिल आई दाखिल थियल। पर मुंहिंजा अदा अल्लाह सही जहां असां ते करम कयो जो न को पाण दुआ घुरी न दरख़्वास्त कई। इहे राणो राज़ी थी पियो असां गुनहगारनि खे पुते पियलनि खे महबूब जे पुखड़े में विझी छॾे। अल्लाह जी ज़ात बाबरकात जो इहो तव्हां असांजे मथां वॾो करम आहे। पर इहा बि ॻाल्हि तव्हां ज़हन में रखी छॾिजो, ऐं इहो बि मसइलो आहे
तो अंबिया अलैहिमुस्सलात वस्सलाम ऐं रसूल जंहिंजे लाइ अल्लाह ताला जी ज़ात फरमायो आहे त ला नुफर्रिक़ु बैन अहदिन मिन रुसुलिहि। असां रसूलनि जे मक़ामनि में रिसालत वारी ॻाल्हि में को फ़र्क़ न रखियो आहे। सभु पंहिंजी जाइ ते अल्लाह जा जेके जीअं रसूल आहिनि उहे सभु हिक जहिड़ा रसूल आहिनि रिसालत में। लेकिन तिलकर रुसुल फद्दलना बादहुम अला बाद। कुरान मजीद फरमाए थो त अगर रिसालत में नफ्से रिसालत में वो बराबर हम पर मां अल्लाह पाक उन रसूलन जे दर्जन में वरी फजीलत जे लिहाज सां वॾो फ़र्क़ु रखी छॾियो आहे। असांजे महबूब करीम खे ख़ुदा उहो मक़ाम अता फरमायो जो उन मक़ाम खे ॾिसी ख़ुदा जे रसूल में हा तमन्ना कई त असांखे नबी पाक जे उम्मत में दाख़िल कयो वञे। पर सरकार जे सही हदीस जे रोशनीअ में जंहिंमें पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त वबियदी लिवाउल हम्द आदम व मन दूनहु तहत लिवाई। क़यामत जे ॾिहाड़े मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मुबारक में हम्द जो झंडो हूंदो आदम अलैहिस्सलाम खां वठी ॿियनि नबियनि जे छेड़े ताईं सभु नबी मुंहिंजे हम्द वारे झंडे जे हेठि हूंदा। मुझे हबीब पाक अलैहिस्सलाम जे इत्तिबा में खुदा जे प्यारनि पैगंबरनि नबी करीम अलैहिस्सलाम जे पुठियां जेका महराज वारी रात नमाज अदा कई ही बैतुल मक़दस में उनमां ऐं इन्हनि हदीसुनि मां इहो साबित आहे त असांजो नबी इमामुल अंबिया आहे। नबियनि जे इमामत कराइण वारो असांजो नबी आहे। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मन वालुहु नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात खे अगर बाद में आंदो पर रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु व मन वालुहु ॿियनि नबियनि खे जेके अॻु में थी गुज़रिया उन्हनि खे मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जे इत्तिबा लाइ इत्तिबा हमेशा उहो कंदो आहे। असां नबी करीम अलैहिस्सलाम जे इत्तिबा करण वारा आहियूं उम्मती आहियूं। अगर अल्लाह ताला जी ज़ात नबियनि खे इहो हुकुम करे त मुंहिंजे नबी जी इत्तिबा कयो इन माना सां नबी बि मुंहिंजे महबूब जा उम्मती आहिनि। मां पंहिंजे मौज़ूअ ते अर्ज़ कयां थो पर इन बारे में मां अॻ में तव्हांखे बतौर तमहीद क़ुरान करीम जे रोशनी में हिकिड़ी ॿ ॻाल्हियूं मसइले तौर ॿुधाए छॾियां त जीअं तव्हां असांजे ज़हन में ॻाल्हि सवली वेहे। हिकिड़ो दफ़ो मुहब्बत ज़ौक़ शौक़ सां मुंहिंजे हबीब ते सलाह शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सलात शरीफ मज़ो तहां जी कोन कयो सभई बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालुहु व मन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो व इज़ अख़ज़ल्नाहु मीसाक़न नबिय्यीना लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु व मन वालू फरमाए थो व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन। याद कर मुंहिंजा प्यारा नबी
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वाक़े के, उन किस्से के, उन गाल के जॾहिं जो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात नबियन सगोरन खां पक्को वाइदो पे वरतो। असांजो नबी आखिरी नबी, सभई चओ ॾाढे छेड़े ताईं ॾाढे चओ। अॻियां नबी अॻे गुज़री चुका, असांजो नबी आख़िर में। पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे फरमाए तो ज़ाहिरी तरह जो आखिर में आयो आहे, व इज़ अख़ज़ल्लाह, याद कर मुंहिंजा प्यारा नबी उन वाक़े खे जेको अल्लाह जे ज़ात बाबरकात नबियन खां वाइदो पे वरतो। कहिड़ो? लमा आतईतुकुम मिल किताबिन व हिकमह, जॾहिं जो मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तव्हां नबियन खे गॾु करे ॿुधायां थो ऐं तव्हांखे चवां थो त मां ख़ुदा ताला जी ज़ात तव्हांखे किताब ॾींदुसि, हिकमत बि ॾींदुसि, नबूवत बि अता फरमाईंदुसि, रिसालत बि तव्हां मां अता कंदुसि। पर ॻाल्हि ॿुधी छॾियो, सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा माअकुम, अवां खां बाद में हिकिड़ो रसूल ईंदो जेको तव्हांजी तस्दीक अची कंदो। उन प्यारे रसूल पाक जो मां रब तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, उन जे लाइ वाइदो कयो लतुमिनुन बिही वलतंसुरुन्नह। ओहो मुंहिंजो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमल तव्हां वटि अचे त मुंहिंजे महबूब करीम ते तव्हां सभु नबी ईमान बि आणिजो त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा मददगार बि थिजो। इहो वाइदो थो ख़ुदा नबियनि खां वठे। कालू अक़ररना, जवाब ॾिनऊं त हाओ साईं असांखे इक़रार आहे। तू रब चवी थो त मुंहिंजो नबी ईंदो, उन ते ईमान आणिजो, उन जी मदद कजो। हाणे तू चवी असां न मञूं? आओ समझो था? कालू अक़ररना, साईं असां इक़रार कयोसीं। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात नबियन खे फरमायो फशहदू, इक़रार कयो? हा साईं। अञा ॿी ॻाल्हि साईं कहिड़ी? हला हिक ॿिए ते शाहिद थियो। शाहिद त मुते कयो, ॿिए ते कयो जो बता इम्कान आहे सुभाणे को फिरी वञे। शाहिद कबो आहे तॾहिं अल्लाह जे आॾो अल्लाह जो नबी हुजे वरी इक़रार करे फिरण जो इम्कान ई कोन्हे। अल्लाह पाक जी कायनात में, अल्लाह पाक जी मखलूक में, इंसानन में, दुनिया जे तख्ते ते अल्लाह जे नबी खां वधीक को बि सच्चो कोन हूंदो आहे। ख़ुदा जो नबी नबूवत जे ऐलान खां अॻु में बि मासूम आहे त नबूवत जे ऐलान खां बाद में बि मासूम आहे। नबी नबूवत जे ऐलान खां अॻु में बि गुनाह कोन कंदो आहे, बाद में बि ख़ुदा जो नबी बचल हूंदो आहे, मासूम हूंदो आहे। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे नबियनि जी पाण हिफ़ाज़त फरमाईंदो आहे। वाइदे खिलाफी मुनाफ़िक जी निशानी आहे। अल्लाह पाक जल जलालहू अमन वारो जे नबी में मुनाफ़िकत वारी ॻाल्हि कान्हे का। अल्लाह जो नबी चवे थो अक़ररना, या अल्लाह सां इक़रार था कयूं, पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो फशहदू, शाहिद थिजो। इनमा नबियन जे तरफ शक जी गुंजाइश कान्हे, बल्कि इनमा इहो साबित थो थिए त जेको वाइदो वरितो थो वञे सो अहम आहे। वाइदो अहम आहे, तंहिंजे करे एॾो ताक़ीद थो कजे। माण्हू कंहिंखे कमु चवंदो आहे यार ही मुंहिंजो कमु त सुभाणे कई वञा, अदा हा तसली कर। पोइ वञण महिल मोकिलण महिल यार मता विसारी बाबा हाओ चई अॻारो कोन विसारींदुसि। ॿाहिरि निकिरी वरी मोटियो, यार हाणे महिरबानी कजांइ इहो कमु बड़ी यादि कजांइ। चइबो त हुनखे लाचार घणो आहे,
हेकर चयो थई ॿीहर चयो थई हो हाओ हाओ करे पियो वरी मोटो मोटो बार बार मन हुनखे लाचार आहे न अल्लाह जी ज़ात बाबरकात लाचार खां पाक आहे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात क़ादिर क़दीर आहे पर दुनिया जे आॾो नबियनि जे आॾो तुंहिंजे आॾो क़यामत ताईं इन ॻाल्हि खे अल्लाह ताला वाज़िह थो करे पियो त लतुमिनुन बिही वलतंसुरुन्नह ऐ मुझा प्यारा नबी मुझे महबूब नबी पाक अलैहिस्सलाम जे मथा ईमान आणजो ऐं उन जा मददगार थी पइजो उन नबीअ इक़रार कयो आहे पर अल्लाह पाक उन वाइदे खे अहम कराइण जे लाइ उन वाइदे जे अहमियत खे ॾेखारण लाइ फरमाए थो फशहदू अव्हां नबी हिक ॿिए जे मथां शाहिद थिजो इन में अहमियत आहे नबी जो सब ठीक है इकरार कयो से अन्या बजे शायद तो करी तो इब्राहिम यूसुफ ते यूसुफ अलैहिस्सलाम याकूब ते याकूब अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम ते नूह अलैहिस्सलाम आदम अलैहिस्सलाम ते आदम अलैहिस्सलाम शीस अलैहिस्सलाम ते शीस अलैहिस्सलाम खलीलुल्लाह ते खलीलुल्लाह ज़बीहुल्लाह ते ज़बीहुल्लाह कलीमुल्लाह ते कलीमुल्लाह रूहुल्लाह ते असा हिकमे ते शाहिद आहियूं हाने त बस फरमाए थो व अना माकुम शाहिदीन अवां नबी हिक ॿिए जे मथां शाहिद हुजो पर मां अल्लाह जी ज़ात बाबरकात वरी तव्हां सभिनी जे मथां पाण शाहिद आहियां हाणे त ॻाल्हि पूरी आहे न बा इकरार शाहिदी नबियन जी नबियन ते टी गाल वरी अल्लाह मथो शाहिद रब थो चए न अञा हलो फमन तवल्ला बअद ज़ालिका फउलाइका हुमुल फासिकून ऐ मुंहिंजा नबियो ऐलान भी ॿुधी छॾो नोटिस हणी थो छॾियां इतला करे थो छॾियां पियो त जेको इन वाइदे तां फिरंदो मां रब ताला परवाह कंहिंजी कोन कंदो आहियां हुन जी मोतबरी हुन जी रईसी हुन जी पाक दामनी हुन जी इफ़त हुन जो मर्तबो ॾिसंदुसी कोन को मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां फमन तवल्ला बाद ज़ालिक जेको इन खां बाद फिरियो फउलाइका हुमुल फासिकून उन जो मकाम मर्तबो त ख़त्म थी वेंदो पर मां हुनखे फासिकन जे लिस्ट में दाख़िल करे छॾींदुसि हालांकि नबी जो फासिक थियणु नामुमकिन ई महाल आहे इहो रुगो ॿुधंदड़नि खे तव्हां ई असांखे ऐं क़यामत ताईं ईंदड़नि खे अल्लाह पाक जल जलालु अमन वालू अहमियत थो ॾेखारे ऐं ॾियारे त मुंहिंजे प्यारे नबी पाक जो उहो मक़ाम अथव जो अव्हां खे त ईमान आणणो आहे लाड़काणे वारा सिंध वारा पंजाब वारा अरबस्तान वारा अजम वारा फर्श वारा अर्श वारा अल्लाह जी जेका बि मखलूक आहे अव्हां खे त ईमान आणणो आहे पर अल्लाह जे मखलूक में जेके नबी ख़ुदा मुंतखब कंदो आहे जेके सभिनि खां मथे मर्तबे वारा मुझे महबूब ते ईमान आणो एतिरो ज़रूरी ऐं लाज़मी आहे जो मां रब उन्हनि खे बि चवां थो तव्हां बि मोहम्मद मिठे ते ईमान आणिजो असांजे महबूब पाक जे ज़ात बाबरकात जे मथां ईमान आणण जी अहमियत आहे चओ आहे ॾाढे ॻाल्हायो आहे हा अच्छा हिकिड़ो मसइलो हिते आहे मूंखे ज़हन में खुटके थो मां अॻिते अचां थो पंहिंजे मौज़ूअ ते उहो ॿुधिजो अल्लाह ताला जल्ल जलालुहु व अम्म नवालुहु अलीमुन बिज़ात सुदूर यअलमु मा फिस समावात वल अर्द उन जो शान आहे जो कुछ आसमानन में आ जो कुछ जमीनन में आ सब जाने थो सुभाणे छा थींदो अल्लाह से जाने थो छा छणो आ छो त करण वारो ई पाण आ
सुभाणे छा थींदो हो थींदो वरी कीअं कंदो पाण तॾहिं त थींदो न। उहा खेसि इल्म आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे इहो त इल्म हुयो न त ज़ाहिरी तरह अॻियां नबी हे जहान में अची पंहिंजो पीरियड पूरो करे हलिया वेंदा ऐं जॾहिं आमना जो लाल ईंदो तॾहिं ज़ाहिरी तरह को बि नबी कोन हूंदो। इहा ॻाल्हि अल्लाह खे मालूम आहे या न आहे? अल्लाह सही जे इल्म में आहे या न आहे? पोइ अल्लाह सही जल जलालु अमन वालू जे इल्म मुबारक जी इहा ॻाल्हि आहे त अॻियां नबी ईसा अलैहिस्सलाम ताईं आदम खां वठी सभु पंहिंजो पीरियड पूरो करे हिन दुनिया खे छॾे चुका हूंदा ऐं हिन दुनिया जे तख़्ते ते को बि नबी कोन हूंदो। महबूब जरीमो जो ईंदो त नबीअनि जे जिस्म खां ज़ाहिरी हयाती वारे जिस्म खां दुनिया जो तख़्तो ख़ाली हूंदो। अगरचे खुदा जा नबी पंहिंजे कब्रुनि में जहिड़ा हुआ। नबीउल्लाह हय्युन व युरज़क़ु, अल्लाह जो नबी कब्र जे अंदर हयात आहे। रुगो हयात न आहे बल्कि अल्लाह जे तरफ़ खां रिज़्क़ रोज़ी भी खाए थो। और मुजादा पोदरी रब करीम जी ज़ात बाबरकात जे इल्म में आ त जंहिं ॻाल्हि जो मां वाइदो थो वठां उन ॻाल्हि थियण वारे टाइम जे लाइ जमल मुंहिंजो प्यारो नबी करीम ईंदो उन टाइम ते को बि नबी कोन हूंदो। जॾहिं हूंदा ई कोन त पोइ अहिड़ो अल्लाह पाक छो थो वाइदो वठे? इन में हिकिड़ो राज़ आहे। खुदा के इहा बि त ख़बर आहे त सुभाणे छा थींदो, पर खुदा ताला के अल्लाह ताला के इहा बि ख़बर आहे त अहिड़ा पैदा थींदा कि नहीं ॼाण कान्हे कहिड़ा जेके चवंदा त उम्मती नबी से बढ़ जाते हैं। बल्कि कभी कभी उम्मती नबी से बढ़ जाते हैं। नबी अगर मुमताज होता है तो उलूम में मुमताज होता है, बाकी रहा अमल बसा औकात उम्मती नबी के मसावी हो जाता है। बल्कि कभी कभी नबी से उम्मती बढ़ जाता है। तवज्जो कजो, इहो उर्दू वारो मुला थो चवे त हिकिड़ो आहे अमल ॿियो आहे इल्म। नबी उम्मतीअ खां इल्म में मथे आहे। छा में मथे आहे? नबी उम्मतीअ खां इल्म में मथे आहे। बाक़ी जेके अमल आहिनि अमल उन्हनि अमलनि जो कम इहो अथव त कॾहिं कॾहिं नबी ऐं उम्मती बराबर थी वेंदा आहिनि, पर अञा कॾहिं वरी ईअं बि थींदो आहे त अमल में नबी हेठि थी वेंदो आहे, उम्मती मथे थी वेंदो आहे। इन इबारत ते जॾहिं एतराज़ थियो त इहा इबारत कुफरी आहे। नबी खां उम्मती अमल में भी मथे आ त इल्म में भी मथे आ। नबी जो अमल भी मथे त नबी जो इल्म भी मथे। वधी वञण त ॻाल्हि परे आ, पर बराबर थियण त परे आ। पर नबी जे परवाज़ जे दज़ खे भी उम्मतीअ जो अमल ॾिसी पसी कोन थो सघे पियो। त जेके उन जा वरी शागिर्द हा उन मुला जा, उन्हनि चयो भेण असां वारे उस्ताद जी ॻाल्हि थी घटि थिए, हाणे ईमान तऊ हथ खणो, इस्लाम तऊ हथ खणो, दीन मज़हब तऊ हथ खणो, पर उस्ताद जी ॻाल्हि मथे कयो। उन जा शागिर्द अथव घणा, तव्हांजे लाड़काणे में भी अथव। उन्हनि चयो, उन्हनि जे हिकिड़े नुमाइंदे छाड़ ते चयो त ॾिसो एतिरा
छा जो असांजे नबी हिकिड़ो हज कयो आ असांजे मौलविन 10 हज कया हन पोइ काॾे हिकिड़ो हज का इतराज़ करे असांजे मौलवी त सची ॻाल्हि कई आहे त नबीअ खां अमल में ॾिस त उम्मती वधी वियो न नबीअ जो हिकिड़ो हज ऐं असांजे मौलविन जा 10 हज नबी निमाज़ पढ़ी 25 साल या 23 साल घणा साल 23 साल नबूअत जे ऐलान खां पोइ 23 साल निमाज़ पढ़ी उमिरि में ऐं असांजे मौलविन जी कंहिंजी 70 साल उमिरि आहे कंहिंजी 80 साल आहे कंहिंजी 100 साल आहे बालगी वारा ॾिहाड़ा 15 साल कटे 100 साल मां 15 साल कट बाक़ी 85 साल असांजे मौलवीअ नमाज़ पढ़ी आहे पोइ नबी करीम त 23 साल नमाज़ पढ़ी पर असांजे मौलविन देवबंद वहाबिल 85 साल नमाज़ पढ़ी पोइ अदा इहो अमल में असांजो मौलवी ॾिस वधी वियो न इन में कहिड़ो गुनाह कई कहिड़ो ॾोह कई छा चई अजायो एतिराज़ जाहिलनि वारो जागो था ओ मुंहिंजा सोना अकुल त ॾिस कीअं ख़ुदा खसियो अथनि मिसाल कहिड़ो जे नबी से 23 साल नमाज़ पढ़ी असांजे मौलवी 85 साल पढ़ी नबी सही हिकिड़ो हज कयो असां 10 हज कया नबी पाक गरीब हो मिस्कीन हो ज़कात नबी ते फर्ज़ ही कान ही पैसा ही कोन हा त काथो ज़कात ॾे असां करोड़पति लखापति अमेरिका जा पैसा असां वटि बर्तानिया जा असां वटि हिंदुनि जा यहूदियुनि जा ईसाइनि जा असां करोड़पति असां वटि अरबे खरबे डॉलर पिया हल असांजी हिकिड़ी गाॾी पेजारो 20 40 लखनि जी आहे हिकिड़ी क्लाशन को 80 जी 1000 जी लख रुपए जी कई असां वटि हथियार हल असां करोड़पति नबी पाक टको बि ज़कात जो कोनो असां लखे रुपया ज़कात कढूं था ॾिसो त उम्मती नबी खां अमल में वधी वियो न पोइ जॾहिं वधी वियो त पोइ मौली बदरदीन जो इतराज़ सां जो आहे जागो था चवंदनि ॾिसंदो वञ यार जा फाल ओ मुंहिंजा अदा इन जे बारे में मां तुंहिंजे ख़िदमत गिरामी में अर्ज़ कयां चवन था त नबी खां उम्मती अमल में वधी सघे थो इहे साॻा मुला जामल पाण खे सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन जो मुअय्यद समझंदा हन ताईद कंदड़ समझंदा हन सहाबा जे हिमायत में अची करे हिमायत जे आड़ में मुल्क में फितनो फसाद फैलाईंदा हन कत्ल कराईंदा हन बम हणंदा हन बर्फ हणंदा हन माण्हू माराईंदा हन खुदा जे ख़ल्क़ खे गुमराह करे खुदा जे ख़ल्क़ जे आड़ो फितने ऐं फसाद जी बाह भड़काईंदा हन मुल्क खे बाह वांगुरु गरम करे छॾींदा हल इरादो ॾेखारण में कहिड़ो हूंदो आहे त बाबा असां सहाबा किराम जा हिमायती आहियूं त माण्हू खे ॿुधाईंदा हन बाबा नबी करीम अलैहिस्सलाम जो सहाबी बस शेर जल खर्च करे या हिकिड़ो शेर जवन जो खर्च करे या हिकिड़ो टोलो जवन जो खर्च करे या बटो या जवन जा खर्च करे ऐं ॿियो जहान असहाबीअ खां सवा ओहद जबल जेतिरो सोन ख़ैरात करे त ओहद जबल जेतिरो सोन गैर असहाबीअ जे जो जवन जे खे या कणक जे टोए खे या कंहिं बि अमल खे पहुची कोन सघंदो ज़ाहिर में टोयो थोरो आहे होॾो ओहद जबल जेतिरो सोन घणो आहे पर उहो घणो बि थोरे खे अमल कोन पहुचंदो त मां पुछां थो जेकॾहिं सहाबीअ खे इहो मर्तबो मिलियो आहे त कंहिंजे करे मिलियो आहे छा कुरैशी हा इन जे करे ॻाल्हायो मके जा हा इन जे करे अरब हा इन जे करे न सहाबा किराम खे शरफ जेकॾहिं मिलियो आहे ऐं सहाबी जॾहिं थियो आहे पोइ इन जे करे अल्लाह पाक उन खे सहाबी बणायो आहे
बणजी सघंदो आहे, तहज्जुद गुज़ार बणजी सघंदो आहे, वली बणजी सघंदे, अल्लाह जे ज़ात बाबरकात जे फज़ल सां गौस कुतुब बणजी सघंदे। पर मुंहिंजा मिठड़ा अॼु सहाबी को बि कोन थी सघंदो। इन जे लाइ त इबादत सां नेक सालिह बणिबे, पर सहाबी उनखे चइबो आहे जंहिंखे मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जे ज़ात बाबरकात जो ईमान वारनि अखियुनि सां दीदार नसीब थिए। नबी करीम जे ज़ात जो दीदार ईमान वारी अख सां जंहिंखे थिए असहाबी उनखे चइबो आहे। हाओ या न ॻाल्हायो। पोइ जंहिं सहाबी जो एॾो मर्तबो थियो जो जवन जो टोयो अलाह जे राह में ॾे, उनखे ताराज़ी में रखो। ॿिए पासे सॼे लाड़काने डिवीज़न वारा गॾिजी, सिंध वारा गॾिजी, शाहान वारा गॾिजी, अरब अजम वारा गॾिजी, सभु उहद जबल खे सोन बणायो। उहो सोन वरी ताराज़ी जे ॿिए फुण में रखूं। रब खे चओ तोड़। रब थो चए तहां वारो उहद जबल जेतिरो सोन मुंहिंजे महबूब जे ग़ुलाम असहाबीअ जे जवन जे ॿिनि टोयनि जे मट नाहे। अदा असहाबीअ जो अमल गैर असहाबीअ जे अमल खे मारे थो वञे ऐं हुन खां वधी थो वञे। गैर असहाबीअ जो अमल असहाबीअ जे अमल खे नथो पुॼे। जे असहाबीअ जे अमल खे गैर असहाबी जो अमल न पहुचंदो त नबीअ जे अमल खे लहाबीअ जो अमल कीअं पहुचंदो? अदा नारो स्टेज तां हणबो, तव्हां ॿुधो, विच ते तव्हां न हणो, ॻाल्हि खे खुटाए था विझो। स्टेज वारा सुतल हल त मूंखे उन जी ग़लती आहे, बाक़ी तव्हां जागो था। नारे वारा पाण ई हेॾो वेठा आहिनि, तव्हां चुप करे वियो। ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि। और मुंहिंजा मिठड़ा भाउ, हाणे तूं पाण फ़ैसिलो फरमा त जॾहिं गैर असहाबी जो अमल असहाबी जे अमल खे नथो पुॼे त उम्मतीअ जो अमल या लहाबीअ जो अमल रसूलुल्लाह जे अमल खे पुॼंदो? हाणे हिन जेके न मिसाल ॾिना आहिनि मुला, त असां 10 अज कया आहिनि, नबी से हिकिड़ो कयो आहे। उन जे बारे में ॿुध। हबीबल करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हज्जतुल वदा जे वाक़े खे पाण बयान कयो आहे। कुर्बान मुंहिंजा महबूब तुंहिंजे हज जे वाक़े बयान करण तां हदीस जे मोतबर किताबनि में मुंहिंजा अदा तफ़सील सां वाक़ियो आहे। मुंहिंजे प्यारे नबी पाक जी ज़ात बाबरकात हिकिड़ी हदीस में फरमायो आहे त मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमल मक्के पाक जे शहर मां 8 तारीख़ इहराम बधी 8 जे दिहाड़े मिना जे मैदान में आयो आहियां। ज़ुहर पढ़ाई थम, असर पढ़ाई थम, मगरिब उते पढ़ी थम, सोमणी उते पढ़ी थम। मुझे महबूब फजर जी नमाज पढ़ी, नाईअ जे सुबह जो अरफात में रवानगी कई आहे। खुदा जो हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया, हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया, जमल मां मुज़दलिफ़े खां क्रॉस करे अरफात में रवानो थियो आहियां त मां मोहम्मद करीम ॾिठो त ॻाढ़े रंग जी लाचीअ ते खजीअ जे खाबर जे मुहार सां हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾाचीअ ते सवार आहे, जेको मां मोहम्मद करीम सां लबैक पढ़ंदो अरफात ॾे रवानो थी हलियो आहे। मूसा अलैहिस्सलाम उन वक़्तु हुयो छा? ॻाल्हायो, ज़ाहिरी त कोन हो। हिन दुनिया मां विसाल फरमाए वियो हो, पर अल्लाह जो महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मां हज़रत मूसा खे ॾिठो, ॾाचीअ जो रंग ॿुधाइनि था। पाण करीम फरमाइनि था त इहराम सां आहे ऐं ॾाचीअ जी जेका मुहार आहे उहा खजीअ जे खाबर खे कुटे वटे ठाहियल हुई ऐं मूंसां गॾिजी लबैक पढ़ंदो पियो हलियो। अॻिते ॿिए नबीअ जो नालो आहे दाऊद नबीअ खे ॾिठो अथमि, सुलेमान नबीअ खे ॾिठो अथमि, फलाणे मक़ाम ते यूसुफ जहिड़े सोणे खे ॾिठुमि। अल्लाह हाज़िर क्या
क्यास नबी पाक मुख्तलिफ नबी अंजा नाला खया अल्लाह जे हबीब खान सहाबा कराम इन बारे में पूछो तो या रसूल अल्लाह असा के बुधायो कबला ये नबी सगोरा की आया इन हज को न क्या छा सरकार फरमाता हर नबी हज कयो हर नबी बैतुल्लाह जो तवाफ कयो हर नबी काबतुल्लाह में पेरे उघाड़े हली आयो पर नबीअन चयो तो मुस्तफा जो हिकड़ो हज ज़ाहिर में हिकड़ो असा 1.25 लाख नबी मुस्तफा सा गॾिजी हज ते वञो त मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो हिकड़ो हज 1.25 लाख नबीअनि जे हज खां अञा भी मथे या रसूल अल्लाह हक चार यार दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो हाणे मूंखे ॿुधो त मुल्ला वारा 10 हज ते पूरा पवंदा हाँ जेको सोचे तो नबी से हिकड़ो हज कयो हो मां न कया नबी करीम जी ज़ात हिकड़ो हज कयो हो मां न कया अला हाज़ल क्यास नबी पाक जे ज़कात ते तनकीद थो करे त गरीब हा ज़कात कान ॾिनो पर मां पुछां थो त क़यामत ताईं जेको भी उम्मती अमल कंदो जेको भी अमल करे यो शरीयत जो मसइलो आ किताबन में लिखियो पियो अगर जाहिल के मालूम ना है तो उनमें अब्दुल रहीम जो कसूर कौन है को अंधो नद से सिज आहे चमड़े जो कसूर सिज जो कसूर कौन है फिक्र जो मसइलो तफसीर जो मसइलो एतकाद जो मसइलो उलमा इस्लाम जे जमहूर जो मसइलो त क़यामत ताईं जेको भी मुसलमान अमल कंदो नमाज हुजे हज हुजे ज़कात हुजे रोज़ो हुजे कुर्बानी हुजे उम्रो हुजे तवाफ हुजे तहज्जुद हुजे जलसो खैर खैरात हुजे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई था पिया अरबे करोड़े इंसान जेको भी अमल कंदा उन अमल जो सवाब उन अमल करण वारे उम्मतीअ खे भी मिलंदो पर ओतिरो सवाब मां मुहम्मद खे भी मिलंदो छो अद्दालु अलल फ़िल कफ़ाइलिही जेको नेकीअ जो कम करण जो ॾस ॾींदो आहे ऐं ॿियो वरी उन ते अमल कंदो आहे त अमल करण वारे खे जेतिरो सवाब मिलंदो आहे ओतिरो ॾस ॾियण वारे खे बि मिलंदो आहे त क़यामत ताईं हे नमाज़ूं हे हज हे ज़कातूं हे ख़ैरातूं ये इबादतूं हो दीन कंहिं सेखारियो आहे चओ मुस्तफ़ा सेखारियो आहे मौलवी बदरदीन आहे हले वियो अवां जे जलसे में ई अगे कोन थींदो जे अॼु थियो आहे जेको अचे अहिड़ो गहरो नथो खैरो चिट्ठी छॾियो हलियो वञे ऐं घर वञी ज़ाल खे चवंदो त वाह जो चिट्ठी ॾिनी मांस जवाब ई न ॾिनई चवंदो न साईं भलो थे अहिड़ो साल कयो मांस जो कुछ ही इंतजामिया जो फर्ज आ तो चिट्ठियुनि वारनि खां चिट्ठियूं वठंदा रखंदा वञो वेठो आहियां वञा त कोन थो न चिट्ठियूं स्टेट ते पढ़ो बि न दा तव्हांजे तरफ़ तवज्जो मुंहिंजो थींदो माण्हू तव्हां ॾे ॾिसंदा त छा था पढ़नि चिट्ठियूं वठंदा रखंदा वञो मौलवी बदरदीन खे आख़िर में ॾियो छो त माण्हू अहिड़ा बि सुवाल कंदा आहिनि जेके कल्ह बि कया हुआ 10 दफ़ा 19 साल जा 20 दफ़ा जवाब भी मिलिया आहिनि उनजी ज़रूरत ही कान्हे का अहम सवाल हूंदो ज़रूरी हूंदो वो पाण ही मौलाना साहब ॾींदो चिट्ठी कंहिंजी हिते न अचे रखंदा वञो चिट्ठी खां फ़क़ीर डिॼंदो कोन्हे मां त ख़ुशि थींदो आहियां पर चिट्ठी खां पोइ सत सहजा हाँ इहा बि ॻाल्हि हुजे जवाब ॿुधण जे लाइ हौसलो रखजा फ़क़ीर इंशाअल्लाह ताला अहिड़ो जवाब ॾींदी जो तोखे त छा तुंहिंजनि वॾनि खे छठीअ जो खीर यादि अची वेंदो मुंहिंजा प्यारा भाउ
त क़यामत ताईं उम्मती जेको भी अमल कंदो या अमल कंदो उनमें अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो भाङो चओ सुभान अल्लाह। 1994 में अकबरी हज थियो हो। हे 98 4 साल अगे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फज़ल फरमायो इन गुनाहगार के भी खुदा ताला 94 वारो अकबरी हज नसीब फरमायो। मुजाहिदात सऊदी हुकूमत एकड़ो परचो विरहायो पन्नो विरहायो ऐलान कयई इश्तिहार हेड़ो हो घणो करे मां महफूज रखियो आ बोलबो तो लभी पवंदो उते पन्नो गवर्नमेंट सऊदी जे तरफ खां विरहायो हाजन खे ॾिनो मुफ्त में ॾिनो। उनमें लिखियो त असां वटि सऊदी में हिन अकबरी हज ते 1994 में जेके हाजी आया हन पासपोर्ट ज़रिए हिकड़ा वरी चोरी भी आया। कीअं? रमज़ान में उम्रे ते वया उमरो करे वेही रहा मोटिया कोन एंट्री कान थी उहे भी लखन जे तादाद में। ॿिया वरी जेके सऊदी जा पाड़ोसी हा पाड़ेसी सरहदूं ॻंढियूं उहे रुगो एनओसी वठी उनखे वीज़ा भी कान मिली एनओसी जो पर्चो मिलियो पंहिंजे गाॾियुनि में सरहद टपी हज करे वरी मोटी विया। उहे भी न उम्रे वारा भी न बाक़ी जेके बाज़ाबिता हज जे मौसम में हज ते आया उन्हनि जो तादाद हो तो पाकिस्तान मां हेतिरा हिंदुस्तान मां हेतिरा ईरान मां हेतिरा फलाणे मुल्क मां हेतिरा टोटल हेठ लिखियल हो तो 45 लख हाजी हज ते आया। घणा? ॾाढे चौॾे। हाणे तव्हां थका हो तव्हांजो बि ॾोह कोन्हे। कल भी जलसो अज भी जलसो साईं वरी चयो तो सुभाणे भी जलसो। हाणे तव्हां केतिरो मोह ॾींदव चयो यार हाणे त फाथा हो चओ 45 ॾाढे लख हिकिड़े साल जी रिपोर्ट आहे। भला ॿिया जेके लिकी छपी आया उहे भी घट में घट 5 लख त उहे भी हूंदा। घणा थिया? हिकड़े साल में 50,000 हाजी 50 लख। घणा सही? 50 लख। हाणे फैसलो कर सबन हाजन हज कयो 50 लख हाजन हज कयो हिक हिक हाजीअ खे हिकड़ो हिकड़ो सवाब पर हो गॾे 50 लख हाजन वारो सवाब मुंहिंजे नबी जे भी खाते में। ये 50 लख नबी करीम के खाते में आया या न? हे तो 94 जी मां गाल तो कया भला इन खां अग में 1300 साल गुजरी विया हुंदा उनमें भी कई लखे करोड़े मुसलमान हज करे विया हुंदा। 94 खां तो 95 आ 96 आ 97 आ हे 98 हले तो 99 मथो साल आ इनमें भी हाजी हज कंदा अलाए केतिरो तादाद खुटंदो कोन वधंदो ईंदो। महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकड़ो हज कोने ओ निभागा ओ मुझे महबूब जा गुस्ताख अल्लाह जे नबी जे गाल के हेठ करण वारा तू सदरो वधी निकतो आ त बस घट करणो आ हेठ करणो आ। मां तो खां पुछां थो त हिकड़े हिकड़े हज में महबूब करीम जी ज़ात के 50 लख हजन जो सवाब मिले तो वारा 10 लख 10 हज काॾे विया? आई उहे हज बि अलाए हिलाल जे पैसनि मां थो करे अलाए हराम जे पैसनि मां। जरूरी तो कोने वे पैसा हिलाल जा अलाए हराम जा पंहिंजा अलाए परावा ओनो जादा उन खां बाद में अरकान भी पूरा करे थो अलाए कोन फराइज भी अदा करे थो अलाए कोन हिता हमरा त सही वञा थो वॾा हार पाए हज ते। असां हिन पंहिंजे गुनहगार अखियुनि सां ॾिठा आहिनि त अहिड़ा बि असांजा हाजी सॻोरा भाउर आहिनि
जो अल्लाह पाक जल जलालु अमल वालू शरसा जे हालत रहम फरमाए सजा ऐब न उघाड़े पंजई वक्त पंहिंजे कमरे में सुता पिया हन या बाजार में खरीदारी जे टाइम ते खरीदारी ला मौजूद हन नमाज ते चली वई हिता हार पाए वियो वरी ईंदो वरी वॾा हार पाए हाजी थी आयो हिता वियो लबैक लबैक पुठा आयो ब्लेक ब्लेक कंदो आयो हाणे मूंखे ॿुधाए त जो हज मुंहिंजे महबूब जे नबी मुंहिंजे नबी करीम अलैहिस्सलाम जे हज जो मुक़ाबिलो कंदो ॾाढे ॻाल्हायो ऐं हबीब पाक जा अहिड़ा अमल जेको बि उम्मती अमल थो करे हबीब जे खाते में वो अमल जो सवाब अचे थो त हाणे मूंखे ॿुधा तो कहिड़ो तरीक़ो आहे कहिड़ी नोयत आहे कीअं चइबो त को नबी पाक अलैहिस्सलाम खां उम्मती वधी सघे थो अदा कीअं वधंदो अमल अमल चइबो आहे हरकत खे अमल चइबो आहे हरकत हरकत चओ चओ छा हरकत कहिड़ी कंहिंखे चोंडी पाइणो कंहिंखे चंबो हणणो न हरकत अरबी जो लफ्ज़ आहे तहर्रुक मां वरतला हरकत तहर्रुक तहर्रुक जी माना है चुर पुर समझो हरकत माना चुर पुर हाणे हे जेको मां ॻाल्हायां थो हथ थो चोरियां तव्हां ॾे निहारियां थो कंध फेरायां थो इनखे चइबो हरकत छा चइबो अच्छा इहो मुंहिंजो फेल आहे इहो मुंहिंजो फेल आहे मुंहिंजो कम आहे इहो मुंहिंजो अमल आहे इहे सम्झो था न था हाणे तव्हां चवनि था अमल में उम्मती नबीअ सां बराबर थींदो आहे ऐं कॾहिं कॾहिं नबीअ खां अमल में फेल में उम्मती वधी वेंदो आहे और मुंहिंजा दादरी में राज वारी रात मुंहिंजो प्यारो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे बिस्तरे तां उथिया इहो हबीब जो फेल आहे उन खां पोइ हुस्न कयो इहा नबी पाक जे जिस्म जी हरकत आहे नबी पाक कपड़ा पाता उन खां पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रात बाबरकात तवाफ कयो उन खां बाद नबी पाक अलैहिस्सलाम नफल पढ़ा उन खां बाद में मुस्तफा बुराक ते चढ़ियो उन खां पोइ नबी पाक बैतुल मक़दस पहुतो उन खां बाद नबी पाक नबियन खे वञी जेका नमाज 1.25 लख खे पढ़ाई या नबी पाक जी चुर पुर हरकत आई अमला उन खां बाद में नबी पाक खुतबो ॾिनो पारो ॿियो सतो आसमान मुंहिंजे हबीब अबूर करे उन खां पोइ 80,000 पर्दा अबूर करे अर्शे मुअल्ला खां मुस्तफा जा कदम मथे हलाया यो सब मोहम्मद करीम जो अमला हरकत फेलवा हाणे मुल्ला तो चवे त नबी खां उम्मती अमल में वधंदो अरे तू त लाड़काने में थापा धिका बाजार में खाए थो मुझे मोहम्मद करीम जी हरकत अमल फेल त अर्श खां भी मथे हलियो वयो हबीब जो अमल वियो न थे हुजूर जो फेल सभिनी खे मारे वियो न हुजूर जी जिस्मानी हरकत सभिनी खे मारे वई न कीअं तो निभागा तू नबी करीम जे अमल जे बराबर थे ऐं मुसलमान खे तो चवंदो अते आम माण्हुनि जा ईमान तो ख़राब करे जन माण्हुनि खे पंहिंजे नबी करीम सां महबत अक़ीदत प्यार मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यार खे खस न माण्हुनि जे दिलि मां कढण जी कोशिश न कर हिकिड़ो माण्हू तो चवे त नबी खे इल्म कोन्हे ॿियो थो चवे आहे हिकिड़ो तो चवे नबी खे इख्तियार कोन्हे ॿियो थो चवे आहे इन मूं तव्हां अंदाज़ो कयो त हिकिड़ो नबी जी ताईद में आहे हिकिड़ो नबी जी मुखालफत में आहे चैलेंजू साबित कयो सलात लख रुपयो जा बिलाल कान पढ़ी अबू बकर कान पढ़ी असहाबन सलात आज़ान खां अॻे कान पढ़ी हिकिड़े तहां जे मुल्ला लाड़काणे जे ऐलान कयो आहे साईं हाजी मोहम्मद इदरीस खे चैलेंज कई अथसि मौलवी इदरीस खे मां चवां थो त क़ुरान ऐं हदीस मां साबित करे ॾे आज़ान खां अॻु में सलात आहे त मां बि मुरीद थींदुसि ज़ाल सूधो अबो बि थींदुसि
पर मां तव्हांखे ॿुधायां त मुरीदी नसीब भाग वारे खे थींदी आहे। हिननि खे नसीब ई कान्हे। साईं हाजी मोहम्मद इदरीस खे जेकॾहिं मुर्शिद खणी ठाहिनि हे मुरीद थियनि त मां त चवां हिन जो भाग आहे, पर हिन जो भाग फिटल क़िस्मत टुटल। हेड़े आलिम दीन रब्बानी आलिम मुफस्सिर कुरान जा कीअं था बकबैयत थी सघन। ओ मुजादा अल्लाह वारनि जी दामन बि उनखे नसीब थींदी आहे जंहिंजो भाग भलो हूंदो आहे, जंहिंजी क़िस्मत भली हूंदी आहे। ओ मुला तूं थूना त भली हण, पर न को तोखे नसीब, न को जोड़े खे, न को तुहे खे हा मुरीदी नसीब आहे। मुहम्मद अरबीअ जे मथां दुरूद पाक कुरान मां साबित बीठो आहे। ओ मुजादा, ओ मुजा भा, हिनखे जो त इहा नेमत तव्हांखे मिलणी कान्हे का, इहा नेमत तव्हांखे नसीब ई कान्हे का। बाक़ी महबूब पाक अलैहिस्सलाम जे मथां दुरूद कुरान मां साबित बीठो आहे। बिलाल थो चवे त बिलाल बिलाल बांग कान ॾिनी, ही सलात कान पढ़ी, हाणे तोखे हलणो आहे बिलाल जे तरीक़े ते, ईअं न। मां पुछां थो त जाथे काथे हज़रत बिलाल जो नालो खणंदा आहिनि, बिलाल कान पढ़ी तव्हां छो था पढ़ो? हाणे मूंखे ॿुधायो त बिलाल जो शान मथे या सिद्दीक अकबर जो शान मथे? मौलाना सिद्दीक अकबर रदियल्लाहु ताला अन्हु, रदियल्लाहु ताला अन्हु, रदियल्लाहु ताला अन्हु। अवां फ़ैसिलो कयो त बिलाल जो शान मथे या सिद्दीक जो? ॾाढे चओ जाथे काथे बिलाल कान पढ़ी, माना असां बिलाल जे कढूं जंहिंजो शान मथे यानी सिद्दीक जो। उन त मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात तशरीफ़ रखनि था। बिलाल बांग जे थो, अबू बकर सिद्दीक वेठो आहे, हबीब जी ज़ात जे आॾो बिलाल बांग चई आहे। जमल बिलाल चयो आहे अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, बिलाल बांग में मस्ता, हबीब खामोश वेठो आहे। नबी पाक जे आशिक सिद्दीक अकबर जमल अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ॿुधो आहे, तमल पंहिंजा अंगूठनि जा नह चुमिया हन ऐं चुमे अखियुनि ते मलिया हन, ऐं मलण खां पोइ चवे थो कुर्रत ऐनैया बिइस्मिक या रसूलल्लाह, ओ मुंहिंजा महबूब मुंहिंजूं अखियूं तुंहिंजे नाले सां ठरनि। आशिक जॾहिं ईअं कयो, मुंहिंजे हबीब ॾिठो, पाण ॾाढा ख़ुशि थिया। जवल महबूब जो गुलाम बिलाल अज़ान का फारग थियो आहे त मुंहिंजो नबी करीम फरमाए थो मन फ़अल कमा फ़अल खलीली कान रफ़ीक़ी फिल जन्नत। ओ मुसलमानो क़यामत ताईं ॿुधी छॾो, इमाम मुहम्मद जो आम ऐलान आहे। कहिड़ो ऐलान आहे त जीअं मुंहिंजे खलील मुंहिंजे सिसे यार गार अबू बकर आज़ान ॿुधी अंगूठनि जा नह चुमिया ऐं अखियुनि ते घुमायो आहे, जीअं मुंहिंजे अबू बकर कयो आहे। जेको बि इहे कंदो सो मां मुहम्मद करीम चवां थो क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजो रफ़ीक हूंदो। अल्लाह ओ छा हूंदो मुंहिंजो रफ़ीक हूंदो। हाणे मां पुछां थो हिननि खां, तव्हां था चओ त साईं बिलाल कान पढ़ी आहे तॾहिं असां नथा पढ़ूं। बिलाल खां त अबू बकर सिद्दीक जो शान मथे आहे। अबू बकर सिद्दीक त आज़ान में नह चुमिया आहिनि, पोइ तव्हांखे शौक़ु आहे बिलाल जे पैरवी जो त अॻ में अबू बकर जी करे ॾेखारियो, उन मां गुरु नह चुमियो त मां तव्हांखे 10 रुपया इनाम ॾियां। मालूम थियो त कूड़ा आहिनि, चओ था, चओ त
असहाबन जो नालो रुगो ठॻीअ लाइ इस्तेमाल कंदा आहिनि। जेकॾहिं असहाबन जे तरीक़े जी मोहब्बत अथनि त बिलाल न पढ़ी आहे, असां बि नथा पढ़ूं त पोइ ठीकु आहे, भला पोइ भला अबू बकर त सिद्दीक़ न चुमिया आहिनि बांग में, तूं छो थो चुमे? चुमण त ठहियो पर माण्हुनि खे झलींदो वते, माण्हुनि खे छा चवे, अरे हे मोहब्बत आहे, नबी जो नालो विझी अंगूठा था वात में विझो, हे लफ़्ज़ आहिनि। कुफर था कयो, अंगूठा था वात में विझो। ओ मुजादा असां अंगूठा था वात में